बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, अॼु तव्हांखे हिकु अलॻि हिकिड़ो मौज़ू आहे, उन ते तव्हांखे मालूमात ॾियां थो जेका ग़ौर ऐं फ़िक्र जहिड़ी आहे। उहा आहे हुर तहरीक बाबति सोचण ऐं सम्झण जहिड़ियूं ॻाल्हियूं। ग़ौर कंदव तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद सिबगतुल्लाह शाह याने कायम शाह, सूर्य शहीद पगधणी पागारे इमाम रहमतुल्लाह अलैह जी लासानी शख्सियत, संदन अक़ीदे, ख़यालात ऐं हुर तारीख़ खे अॼु ताईं आम तौर ते हिकु रुख़ सां ॾिठो, लिखियो ऐं परखियो वियो आहे। उहो रुख़ आहे फ़क़ति तहरीक आज़ादी। बिलाशक इहो ख़्यालु रद्द नथो करे सघिजे, लेकिन इहा आज़ादी फ़क़ति ज़मीन जे टुकरे जी आज़ादी मक़सदु न हो। वतन या कफ़न जो नारो फ़क़ति अंग्रेज़ साम्राज खे हितां तड़े सिंध धरती ख़ाली करण ताईं महदूद न हो। सच पच त उन वॾी तहरीक जो ख़ासुल ख़ास मक़सदु ऐं मतिलबु मज़हबी आज़ादी हो। उन जे पुठियां हुसैनी फ़लसफ़ो कार फ़रमा हो, जंहिंखे लेखकनि ऐं मुक़ररनि अॼु ताईं खुली करे ज़ाहिर न कयो आहे। जेकॾहिं इहो मक़सदु न हुजे हा त दुश्मन इस्लाम अंग्रेज़ हथां हज़रत सूर्य बादशाह शहीद न थियनि हा, संदन दरगाह याने ख़ानक़ाह बिल्डोज़ न थिए हा, ऐं न लखें हुर शहीद कया वञनि हा, ऐं न संदन घर घाट ड्राहे साड़े मिलियामेट करे खेनि फर्ज़ी जेलनि याने लोढ़नि में बंदि करे मथनि ज़ुल्म जा पहाड़ किराया वञनि हा। जेकॾहिं हुर तारीख़ पुठियां का दुनिया जी ॿी मसलियत हुजे हा त सिंध जे ॿियनि पीरनि ऐं वॾनि माण्हुनि वांगुरु सूर्य बादशाह बि का जागीर ऐं को लक़ब ऐं उहिदो वठी सूर्य खे मुरकंदे सलाम न करे हा। मुंहिंजा साईं, हक़ीक़त इहा आहे त हज़रत सूर्य बादशाह निज इस्लामी सिपा सालार हुआ, ख़ालिस मज़हबी जमायत ऐं इस्लाम जे सिपाही हुरनि जा अॻवान हुआ। पाण ज़ाती तौर ते इस्लामी शरई अहकाम जा पाएबंद ऐं सुन्नत नबवी ते क़ाइमु हुआ। संदन ज़िंदगीअ जो हर पहलू ऐन इस्लामी हो। संदन सूरत, सीरत ऐं रंग ढंग ऐं सॼो किरदारु इस्लामी अक़ाइद मुवाफ़िक़ हो। संदन जज़्बो ऐं ग़ैरत हुसैनी हुई। अवां अक्सर तहरीरनि में संदन फ़रमान पढ़ियो हूंदो त मां अंग्रेज़ खां लक़ब वठण जो रुॻो दिलि में ख़्यालु आणियां त मूंखे पंहिंजे हुसैनी हुजण जो शक महसूसु थियण लॻे थो। छा इहो फ़रमान कंहिं सेक्युलर ख़्याल या कंहिं ग़ैर इस्लामी शख़्सियत जो थी सघे थो? ऐं ही फ़रमान त शहादत असांजो ताज आहे, अॻिते वधी उनखे पाइण असांजो महराज आहे। संदन हुर जमायत ॾांहुं ॾिसबो त इहा पिणु ऐन इस्लामी जमायत आहे, जा रोज़े नमाज़ हज ज़कात ज़िक्र फ़िक्र तहजुद ऐं विर्द वज़ाइफ़ जी पाबंद आहे, ऐं गॾोगॾु सलात व सलाम मुंहिंजे हबीब ते पढ़ण वारी जमायत आहे। नशे पते शराब नोशी ऐं ॿियनि समाजी बुराइनि खां पाक ऐं परहेज़गार आहे। छा अहिड़ी जमायत ऐं संदन अॻवान ग़ैर इस्लामी ग़ैर मज़हबी या दुनिया जे उहिदनि ऐं अयाशनि जा तलबगार थी सघनि था? उनखां पोइ ते तव्हां पाण ॾिसो त पाण हिकु अहिड़े इस्लामी मर्कज़ ऐं रूहानी दरगाह याने ख़ानक़ाह जा सजादा नशीन हुआ
जंहिंजा बानी जग मशहूर आलिम दीन फ़क़ीह मुजद्दिद दीन व मिलत मुहिय सुन्नत कातिब व कामे बिदत इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि आहिनि। असांजे आॾो सूर्य शहीद रहमतुल्लाह अलैहि जे अज़ीम इस्लामी शख़्सियत हुजण जो हिकु ॿियो सबूत संदन रत्नागिरी जेल में लिखियल डायरी तंबीहुल फ़ुक़रा मौजूदु आहे, जंहिंमें आम रवाजी तरह लिखजंदड़ जेल डायरियुनि वांगुरु पंहिंजनि आंजनि औखायनि ऐं पल पल जे तकलीफ़ुनि जो ज़िक्र नाहे। उनमें रोमानवी पस मंज़र ऐं ज़ाती राम कहाणियूं नाहिनि। उनमें इस्तारा ऐं तमसीलूं ऐं फ़लसफ़ियाना मंतिक़ जी भरमार नाहे। उनमें दर्द जा दास्तान ऐं रोज़मर्रा पेश ईंदड़ मसइलनि जा अहवाल नाहिनि। उनमें बुख बदहाली उञ ऐं आराम सुख चैन फिटण जे सऊबतनि ऐं देस ऐं घर ॿारनि जी जुदाई जा दाग़ बयान थियल नाहिनि। उनमें सज़ाउनि केसनि ज़ुल्म ऐं बरबरीयत ऐं नाइंसाफ़ियनि जा अंग अखर तहरीर थियल नाहिनि। उनमें बुज़दिली मायूसी ऐं पछताव जो किथे बि ज़िक्र नाहे। ना ई उनमें काल कोठड़ियुनि जे दरो दीवारनि ऐं सलाखनि जे हौलनाकियुनि जो किथे ज़िक्र आहे, बल्कि उनमें जिते बेबाकी ऐं बहादुरी जो ज़िक्र आहे उते समूरे किताब में ऐन इस्लामी तालीमात मुताबिक़ हुर जमायत लाइ शरई अहकाम अख़लाक़ी नुक़्ता नसीहतूं ऐं वसीयतूं दर्ज थियल आहिनि ऐं उहे ज़रूरी इस्लाही हुकुम आहिनि जेके पाण हुर जमायत खे रूबरू ॿुधाए या सेखारे न सघिया। याने उन डायरी में हुर जमायत ऐं संदन वारसनि लाइ इस्लामी नज़रियनि मुताबिक़ सॼो उसूल ऐं दस्तूर मुख़्तसिर पर जामे अंदाज़ सां पेश थियल आहे ऐं उन सां गॾु उनमें चङे ऐं बुरे मोमिन ऐं मुनाफ़िक़ ऐं हरामी ऐं हलाली जी निशानदेही कई वई आहे। जीअं हुर जमायत ऐं संदन सजादा नशीन चङे ऐं मठे में फ़र्क़ु सुञाणे दरगाह ऐं जमायत जा मामला ख़ैर ख़ूबी सां हलाए सघनि। अवां सोचे सघो था त हिकु सचे ऐं सही अक़ीदा मुसलमान आबिद ज़ाहिद ऐं मुत्तक़ी परहेज़गार रूहानी शख़्सियत सां हिकु ज़ालिम काफ़र ऐं दुश्मन इस्लाम जी क़ैद में छा वियो वापरियो हूंदो। के जेल डायरियूं अवां बि त पढ़ियूं हूंदियूं, मगर मजाल आहे जो सूर्य शहीद बादशाह किथे जेल ऐं हिरासत जे कंहिं बि कैफ़ियत ऐं तकलीफ़ जो ज़िक्र कयो हुजे, सवाइ एतिरे लिखण जे त असांजे वॾनि ते बि इम्तिहान आया ऐं अॼु असां ते बि इम्तिहान आहे ऐं असां अल्लाह ताला जी रज़ा ते राज़ी आहियूं। उनखां सवाइ पाण गाज़ियुनि जी भर्ती वक़्तु खेनि सख़्ती सां फ़रमायाऊं त असांजी जंग अंग्रेज़ काफ़र दुश्मन इस्लाम सां आहे जेको मुसलमाननि खे मिलियामेट करणु चाहे थो। पाण खे अंग्रेज़ घोरे ऐं उनजे साथारियुनि सां विढ़णो आहे। ख़बरदार मतां अवां हिन धरतीअ जे कंहिं पुरअमन रहाकू मुस्लिम ग़ैर मुस्लिम कंहिं बेहथियार पोढ़े कमज़ोर औरत ऐं ॿार ते हथु खयो आहे। मतां जानवरनि घरनि मिल्कियतनि पोखनि ऐं वणनि खे नुक़सानु पहुचायो आहे। याने त हुर गाज़ियुनि खे बि जंग में आयल इस्लामी अहकामनि जो पायबंद बनायाऊं। हुन सां गॾु आम जमायत खे पुरअमन रहणु शरई अहकामनि जो पाबंद ऐं नशे पते शराब ऐं ॿियनि समाजी बुराइनि खां परे रहण जी नसीहत फ़रमायाऊं। अवां ॾिठो त हुर गाज़ियुनि जंग जे मैदान में ऐं आम जमायत फ़र्ज़ी जेलनि या लोढ़नि में
बि संदन हुक्मनि जी पूरी रीत पाबंदी करे ॾेखारी। वरना ही अंग्रेज़ जहिड़े सफ़ाक खे टोटा चॿाइण वारा जोधा बहादुर हुर ऐं हुरियाणियूं लोढ़नि में बंदि थियण या करण जहिड़ा हुआ। रिढूं बकरियूं या ढोर ढगा न हुआ जिन खे लोढ़नि जी वाड़ी में काबू करे कयो थिए वियो। लेकिन ही पुरअमन सरज़मीन सिंध जा रहाकू ऐं पंहिंजे मुर्शिद जे हुक्मनि जा पायबंद हुआ, जन पंहिंजे मुर्शिद ऐं अॻुवाण वांगुरु रज़ा ते राज़ी रहण जो अमली मुज़ाहिरो कयो। वरना शींहं ऐं शाहबाज़नि खे बि को लोढ़नि में बंदि करे सघिबो आहे छा? जन खे विढ़ण जो हुकुम हो से बहादुरी सां विढ़िया ऐं जन खे पुरअमन रहण जो हुकुम हो से पुरअमन रहिया। बाक़ी ही जे कागर लिखी लिखी कारा कया विया आहिनि त हुर धाड़े लाइ वहशी हुआ। इहा हिकु सोचियल सम्झल साज़िश हुई जेका अॼु ताईं जारी आहे ऐं इहा इस्लाम दुश्मननि तरफ़ां आहे। इन्हनि मुख़्तसिर मिसालनि पेश करण खां पोइ ही ॻाल्हि बिना कंहिं शक ऐं इबहाम जे चिटी थी वई त हज़रत सूरे शहीद इस्लाम जा अलम बरदार ऐं संदन हुर इस्लाम जा सचा सिपाही ऐं हिन सरज़मीन पाक सिंध जा पुरअमन शहरी यानी रहाकू हुआ। ऐं हुर तहरीक फ़क़ति अंग्रेज़ जे ख़िलाफ़ इस्लाम ऐं कुफर जी जंग हुई। उन जे पुठियां ॿिया सभु नज़रिया ऐं ख़्याल हथ ठोकिया ऐं मुंतशिर ज़हननि ऐं इस्लाम मुखालिफ़नि जा घड़ियल अफ़साना आहिनि। पंहिंजे घर यानी धरती इज़त ऐं मज़हब लाइ विढ़ंदड़नि खे धाड़ेल ऐं वहशी चवंदड़ हिन धरती जा ख़ुदि गद्दार ऐं दुश्मन गासिब जा साथारी थी सघनि था। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।